सब टिकण भी आया टिकण कोने आयो जानी। दोस्तों लाड़ उत्तर जी कोयल सिंध जी मशहूर रागी फौजिया सुमरो। दोस्तों फौजिया सुमरो उहा फनकारा है जैसे सिंध में तमाम घनी मक़बूलियत मिली, तमाम घनी मशहूर वही। उस्ताद जलाल चांडी का पोइ ही तमाम घनी मशहूर ऐं मक़बूल हुंदी हुई। दोस्तों फौजिया सुमरो जा कलाम तमाम घना मशहूर ऐं मक़बूल वेंदा हुआ। संदसि गायकी के तमाम घणो पसंद कयो वेंदो हो। दोस्तों जेके हिंजा कलाम तमाम घना मशहूर ऐं मक़बूल थिया उहे अली मोहम्मद उडेराई जे करे थिया। सिंध जो मशहूर शाइर अली मोहम्मद उडेराई। दोस्तों अली मोहम्मद उडेराई जो पहिरियों गीत उस चांडे जे आवाज़ में रिकॉर्ड कयो वियो। अरमान न कर ए दिल तुंहिंजो दिलबर यार अची वेंदो। दोस्तों थर जे भिटिन जे रेगिस्तान में थर जी कोयल जी फिजाउन में फौजिया सुमरो जी आवाज़ में अली मोहम्मद उडेराई जा कलाम फिजाउन जी रौनक बणिजंदा रहा। दोस्तों उन वक्त जो आलम इहो हो फौजिया सुमरो जो एल्बम रिलीज़ थियण खां 15 ॾींहंनि खां पोइ वरी मार्केटनि में पुछा कयूं वेंदियूं हुयूं। दोस्तों उन दौर में कैसेट में 11 कलाम रिकॉर्ड थींदा हुआ। दोस्तों उन्हनि गीतनि मां 6 या 7 अली मोहम्मद उडेराई जा गीत हुंदा हुआ, कलाम हुंदा हुआ। दोस्तों अली मोहम्मद उडेराई जा तमाम घना मशहूर कलाम विया जेके फौजिया सुमरो गाया ऐं हुन कलामनि खे बि तमाम घणी मोट मिली ऐं संदसि शाइरी अॼु बि जर जंग में ॿुधियो वञे थी फौजिया सुमरो जे आवाज़ में, जंहिंखे आवाम तमाम घणो पसंद करे थी ऐं तमाम घणी मक़बूलियत माणे थी। दोस्तों इन सिंध धरती ते केतिरा ई शाइर पैदा कया जिन खे आवाम तमाम घणो पसंद कयो ऐं आवाम तमाम घणो मोट ॾिनी, पर अली मोहम्मद उडेराई बि उन्हनि मंझां हिकिड़ो आहे जंहिंखे आवाम तमाम घणो अॼु ताईं पसंद करे थी। उनजा गीत जर जंग में तमाम घणा ॿुधिया। ऐं पसंद कया वञनि था। दोस्तों जॾहिं फौजिया सुमरे जे आवाज़ में अली मोहम्मद उडेराई जी शाइरी में जॾहिं फौजिया कलाम गाईंदी हुई त आवाम खे झुंगारी छॾींदी हुई, जंहिंजा शाइरी में कलाम अॼु ताईं तमामु घणा मशहूर ऐं मक़बूल आहिनि। अली मोहम्मद उडेराई खे केतिरनि फ़नकारनि गायो जिन जा कलाम बि तमामु घणा मशहूर ऐं मक़बूल हुआ। समझा तो ही वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंद आई हूंदी। अगर वीडियो पसंद अचे तो असांजे चैनल के सब्सक्राइब कंदा, वीडियो को लाइक कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही थी इंशाअल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु।